की वक्त मां चाहिए कायम खान ही तुझो बंगलो नहीं ये मुझे रियासत जो तख्त गाव है वक्त पासो फेरे छड़ियो थई हाणे या त मुझी गुलामी कबूल कर या मालिक ऐं सुल्तान जी तरफां मिलियल मौत जंहिंजे भव खां डिॼी मूं वटि अची तो पनाह वरिती आहे छा थो सोची कायम खान तूं न अदा तूं न मूंखे हाकिम खान चओ छाकाणि त हाणे मां 20 दफ़ा वधीक तव्हां खां अमीर आहियां। अरे चाचा साईं हाँ चुन रे थोड़ो अॻिते सुरी तूं न रहियो कायम खान ॾिस मुंहिंजो शान शौकत ऐं हवेली तुंहिंजी सोच खां 100 दफ़ा मथे आहे हाकिम खान आवाज हल्को रख मूंखे वॾो आवाज पसंदि न आहे क्यों ख़ासि करे धारी मां जे पुट जो आवाज़ क्यों क्यों जुमिलो आहे न अॻिते आप आया बता। सॼो ॿुधा न ओ अस्सलाम आवाज हल्को रखो क्यों भाई आवाज हल्को मालूम सॉरी आवाज हल्को कायम खान छो जो मुखो सॉरी मूंखे वॾे आवाज वॾो आवाज़ पसंदि हाँ आहे। क्यों आवाज हल्को कायम खान छो जो मूंखे वॾो आवाज़ ॿुधणु पसंदि न आहे वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे कल्ह तूं कुर्सीअ ते हुएं अॼु मां आहियां ॿुधाए अॻे ॾिसो भाई के करे विच में रहियो हा ॿुधाए आवाज़ हल्को वॾो आवाज़ पसंदि न आहे ख़ासि करे धारी मां जो धारी मां जे पुट जो हा आवाज़ कल्ह तूं कयो छाकाणि त मूंखे वॾो आवाज़ ॿुधणु पसंदि न आहे ख़ासि तौर ते धारी मां जे पुट जो वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे कायम खान कल्ह तूं तख़्त ते वहीं अॼु मुंहिंजो वक़्तु आहे अॼु मूंखे हितां खणांसि बताई चो तव्हां वठो अॼु तोखे मुंहिंजी ॿुधणी आहे मुंहिंजी काम एॾो बुरो वक़्तु मुंहिंजो हा अची वियो अथई वक़्तु मथां बुरो कायम खान ही तुंहिंजो बंगलो न आहे मुंहिंजी हिन रियासत जो तख़्त गाह आहे वक़्तु पासो फेरे चुको आहे अची वियो थी वक़्तु मां छा कयां ही तुंहिंजो बंगलो न आहे ही मुंहिंजो छा आहे मुंहिंजी रियासत थी वक़्तु मां छा कयां कायम खान ही तुंहिंजो बंगलो न आहे ही मुंहिंजे तख़्त जो तख़्त छा आहे रियासत जी रियासत जो रियासत जो तख़्त आहे अची वियो थी वक़्तु मां छा कयां ही तुंहिंजो बंगलो न आहे कायम खान ही मुंहिंजी रियासत जो तख़्त गाह आहे वक़्तु पासो फेरे छॾियो अथई कायम खान हाणे या तूं मुंहिंजी गुलामी क़बूल कर या मालिक ऐं सुल्तान जे हथां मोल क्यों क्यों यो साॻियो आहे कंटिन्यू आहे न ये न ॿियो आहे अची वियो थी वक़्तु मां छा कयां कायम खान ही तुंहिंजो बंगलो न आहे ही मुंहिंजी रियासत जो तख़्त गाह आहे वक़्तु पासो फेरे छॾियो अथई हाणे तूं या त मुंहिंजी ग़ुलामी क़बूल कर या वरी मालिक ऐं सुल्तान जो मौत जंहिंजे मौत खां डिॼी भॼी हिते अची मूं वटि पनाह वरिती अथई सॉरी तूं न अदा तूं न हाकिम खान चओ मूंखे छाकाणि त हाणे मां तव्हां खां 20 दफ़ा मथे 20 दफ़ा घणो अमीर आहियां चवण जी कोशिशि थो करे हाकू तव्हां कटींदो न हाणे मां उहो न आहियां रहियो
ॾिस मुंहिंजो शान शौकत मुंहिंजी हवेली तुंहिंजी सोच खां मथे आहे एतिरो क्यों हा। क्यों न हाणे सॉरी क्यों भाई न हाणे मां उहो न आहियां रहियो ॾिस मुंहिंजो शान शौकत हवेली तव्हांजे घर खां 100 दफ़ा वधीक आहे तुंहिंजी सोच खां